बर्निंग इशू सां गॾु तव्हां सां गॾु आहियूं। अस्सलाम वालेकुम। दोस्तो, गुज़िरियल ॾींहुं सखर में पाकिस्तान जे सदर जनाब आसिफ अली ज़रदारी साहब सिंध में वधंदड़ बदअमनी जे सिलसिले में हिकु तमामु वॾी गॾिजाणी कई आहे। उन में फोर्स जा अहलकार ऐं सिंध जी पुलिस ऐं सिंध जी वज़ारत जा खोड़ माण्हू गॾु हुया उते। हाणे उते चयो वियो त जेका बदअमनी आहे उनखे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। हाणे उन बदअमनी ख़तमु करण लाइ जेको सदर साहिबु हुकुम कयो आहे त पाकिस्तान आर्मी रेंजर्स फोर्स ऐं सिंध पुलिस गॾिजी उते जे लोकल सरदारनि सां बि सलाह मसलत करणी पवंदी। हाणे असां माण्हुनि खे मुंझायो आहे इन ॻाल्हि त सरदारनि सां बि सलाह मसलत करणी पवंदी त पोइ ऑपरेशन कहिड़ो थींदो। इहो सिंध में जेका बदअमनी थिए थी इनखे इन जी तारीख़ जेकर ॾिसिजे त इहा हथरादू बदअमनी थिए थी, पैदा कई वेंदी आहे। जीअं अॻे कराची शहर में, हैदराबाद सखर में, शहरनि में हिकिड़ी दहशतगर्दी पैदा कई वई त माण्हुनि जो जीअं जीअण जंजाल थिए, माण्हुनि जो साह मुठ में हुजे। हाणे हींअर बि आहे कश्मीर, कंदकोट, घोटकी, शिकारपुर, जेकाबाद ऐं लाड़काणो, दादू, माण्हुनि जो साह मुठ में आहे। हाणे हिननि खे यादगिरी आई आहे, सो सदर साहिबु पाण सीटजी आयो आहे। हाणे अमन अमान सिंध में अमन हुजे या मुल्क सॼे में अमन हुजे, इहो त असांजो हक़ु आहे, आइनी हक़ु आहे त मुल्क में अमन अमान हुजे। ऐं जेको अमन अमान नाहे त उन जा ज़िम्मेवार जेके आहिनि उहे उते जा लोकल सरदार, पुलिस ऐं ख़ुदि रूलिंग क्लास जा माण्हू, रूलिंग पार्टी जा माण्हू आहिनि, उनखे मुंहुं पाण ॾियनि। हाणे पाण मुंहुं कीअं ॾींदा? हाणे चवंदा त जेको आहे सो आर्मी पाण करे। असां त इन ख़्याल जा आहियूं त सिंध पुलिस खे ई जेकॾहिं आज़ादु छॾियो वञे, उन जी तरबियत कजे, उन जी फंडिंग कजे त उहे धाड़ियुनि ते क़ाबू पाइण में देरी कोन कंदा। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सखर में सदर साहिबु पहुतो त आहे, पर सखर जे ई डिवीज़न में असांजो मीडिया जो तमामु एक्टिव माण्हू, सरगर्म माण्हू, बाशऊर माण्हू नसरुल्ला गॾाणी, उन जी जेका सो क़तल ते जेके माण्हुनि जेका एफ.आई.आर. थी आहे ऐं पुलिस जेका रिपोर्ट आई आहे, जेके अख़बारुनि में ॻाल्हियूं छपियूं, उन में त उतां जा लोकल जेके आहिनि वॾेरा शाही जा नुमाइंदा उहे शामिल आहिनि। हाणे उन जी त ॻाल्हि थी ई कान्हे का। सदर साहिब खे उन ते बि ध्यानु ॾियणु खपंदो हो, सदर खे उन ते ध्यानु ॾियणु खपंदो हो। ऐं उन खां अलावा सिंध में हिकिड़ो ॿियो मसइलो थियो आहे, एग्रीकल्चर, जेका ज़रात तबाह थी आहे ॿोॾि जे करे। ऐं हाणे वरी सखर बैराज टुटो आहे, 47 गेट, 43 गेट, इहे सभु ख़राबु थिया। हाणे उन जे बारे में त का ख़बर ई कान्हे, ॻाल्हि ई कान थी आहे। सिंध में हथरादू नमूने सां इहे हालतूं पैदा कयूं थियूं वञनि, या त अमन अमान जो मसइलो कंदा या त ॾुकर जो मसइलो कंदा। सोक थिए थी, किथे सोक आहे, किथे ॿोॾि आहे, इहो छो कयो थो वञे? इन जे बारे में त सदर साहिबु का ॻाल्हि कान कई आहे। सदर असांखे ख़ुशी आहे त असांजे सिंध जो माण्हू जेको आहे सो हींअर सदर थियो वेठो आहे। उनखे अॻियां जेके पोयां दौर हुआ उन में बि जेके वाइदा कया आहिनि उहे सभु जा सभु त कोन पाड़े। सो हाणे जेका नई सूरत हाल पैदा थी आहे त अमन अमान में पाकिस्तान आर्मी, रेंजर्स ऐं पुलिस गॾिजी वरी लोकल वॾेरा शाही जे नुमाइंदनि सां सलाह मशवरो करे ऑपरेशन थींदो। हाणे अमन अमान जी ख़राबी त केरु कंदो आहे? इन जे बारे में असीं ॻाल्हाए बि नथा सघूं, जे ॻाल्हाईंदासीं त ॻाल्हियूं घणियूं निकिरंदियूं। तंहिंजे करे सूरत हाल खे ठीकु करण जो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त माण्हुनि खे तव्हां रिलीफ ॾियो, माण्हुनि जा मसइला ॿुधो, माण्हुनि जा मसइला हल कयो। केतिरा माण्हू आहिनि जेके बेरोज़गारी में ख़ुदकशियूं कनि था, केतिरा माण्हू आहिनि जेके ॾोह कनि था, केतिरा माण्हू आहिनि जेके मुल्क छॾे वञनि था। तंहिंजे करे इन्हनि सभुनि शयुनि जी ज़रूरत हुई। पर असां हिते इहा ॻाल्हि कंदासूं त मुल्क जो सदर जनाब आसिफ अली ज़रदारी साहिबु सखर पहुतो अखियुनि ते, पर अञा ताईं को अहिड़ी ख़ासि ख़ातिर ख़ा नतीजो कोन निकितो आहे त इहे छा कंदा। ऑपरेशन जेको थींदो त उहो कंहिंजे ख़िलाफ़ु थींदो? धाड़ियल त माण्हुनि जा हथरादू धाड़ियल त पैदा कया विया। उन ते आऊं सिंध वासियुनि खे बल्कि सॼे मुल्क जे माण्हुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त इन्हनि मसइलनि ते, ख़ासि करे सिंध जे मसइलनि ते सॼे मुल्क जा जेकॾहिं बाशऊर, वतन दोस्त ऐं सियासी जदोजहद कंदड़ माण्हू गॾु थियनि त असां सिंध जा मसइला कीअं हल करे सघूं था। छो त हीअ जेका नई सूरत हाल थी आहे इहा मुंझाईंदड़ थी आहे। सदर जहिड़ो माण्हू आयो आहे पर उन सहाफ़ी नसरुल्ला गॾाणी जे बारे में त कुझु कोन चयो। ऐं उन खां अलावा जेके ॿिया क़तल थिया आहिनि, सुंदराणी सावंत मसइला, इहे सभु माण्हुनि खे परेशान करण लाइ इहे हथरादू मसइला आहे। सखर बैराज जो
टुटण ऐं उन जो जेको आहे सो दरिया बंदि करणु या दरिया खे ठाहिणु ऐं इन बारे में का बि ॻाल्हि न करणु। ॿोॾ आई गुज़िरियल जेका ॿोॾ हुई उन में बि हिननि जेको आहे सो जेको कुझु कयो हिननि जो रवैयो सही कोन हुयो। हाणे जेका सूरत हाल थींदी उनखे केरु मोड़ींदो कीअं मोड़ींदो का बि ॻाल्हि न कई वई आहे। अमन अमान थिए, असां इन ते ख़ुशि आहियूं त अमन अमान थिए। जीअं कराची में 30 साल बदमनी कराए पोइ चवंदा हाणे अमन अमान कयूं था। हे रेंजर्स ऐं फ़ौज त असांजे सिंध में अॻे ई आहे न, रेंजर्स त आहे ई आहे न, 40 साल थिया पोइ बि अमन अमान त कोन थो थिए। उनजो जेको बहितरीनु तरीक़ो इहो आहे त पुलिस खे आज़ादु छॾी, पुलिस खे तव्हां ॿधियो वेठा आहियो। हाणे सदर साहिब IG खे तमामु तनक़ीद जो निशानो बनायो, उहो त ठीकु आहे, पर ख़राबियूं किथे थियनि थियूं उन जे बारे में त ॻाल्हाए ई कोन थो। चयूं त इहो उते सरदारनि सां जेको सलाह मशवरा करणी पवंदी, इहा ॻाल्हि उनखे न करणु खपे। सो साथियो, तव्हांखे मूं इहा नई सूरत हाल ॿुधाई आहे त नई सूरत हाल तमामु परेशान कंदड़ आहे। हाणे उहा कीअं थींदी ठीकु, उन ते तव्हां असां सभिनी खे गौर करणु खपे। सिंध जा मसइला आहिनि, उन ते सिंधी माण्हुनि खे ई सोचणो पवंदो।